जी साईं, मुंहिंजो नालो सैयद सलीम अब्बासिया आहे। मां बेसिकली डिस्ट्रिक्ट खैरपुर मीर्स ऐं विलेज जेका मुंहिंजी आहे बबरलो में रिहाइशी आहियां। ऐं मां जेका जॉब जे सिलसिले में नवाब शाह नोरेन कैंसर हॉस्पिटल पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन जो इदारो आहे, उन में मां ऑफिसर सीनियर इंजीनियर 18 ग्रेड जो जेको आहे सो ऑफिसर थी रहियो आहियां। हिन वक़्तु मां रिटायर्ड आहियां सर, 2 साल थिया आहिनि। ऐं औलाद जे सिलसिले में मां उन्हनि जी तालीम जे लाइ मां हिते जेको आहे सो रिहाइशी जेका आहे सा रखी, ताकी उन्हनि जी तालीम खे जेको आहे सो कंटिन्यू कयो वञे। उन खां बाद में असां हिते 2 सालनि खां ग़ुलाम हैदर शाह कॉलोनी में रिहाइश असांजी 2 सालनि खां जेका आहे सा आहे। असां अहल तशय्युअ जी वजह सां जेका आहे सा 9 ऐं 10 मुहर्रम जेका असां पंहिंजे ॻोठु खैरपुर जे हिसाब सां हर साल वेंदड़ आहियूं। उन में असां 9 ऐं 10 मुहर्रम करण जे लाइ 8 मुहर्रम ते असां घर मां निकिता आहियूं, जंहिंमें घर बिल्कुलु बंदि करे असां ताला वग़ैरह ॾेई करे ऐं असां जेको आहे सो पंहिंजे ॻोठु वियासीं। उन खां बाद में 27 जून 11 मुहर्रम ते असांजे घर में धाड़ेल ई चवां सर, चोर न आहिनि, छो त धाड़ेल इन करे थो चवां त असांजे पूरे घर जो जेको आहे सफ़ायो करे विया आहिनि। ऐं धाड़ेल ईअं करे घिरिया आहिनि घर में, जिन असांजो 9 तोला सोन ऐं जेको आहे सो इन्वर्टर असांजो, उनखे बि अञा 2 साल थिया आहिनि, बिल्कुलु नओं। ऐं उन खां पोइ लिथियम बैटरी, उन खां बाद में LCD 55 इंचिस, उन खां बाद में जूसर, इस्त्री, यानी जेको बि घर जो उहो सफ़ायो करे ऐं जेके आहिनि से उन राति जेके आहिनि से विया आहिनि सर। सर असां पुलिस में वियासीं, A सेक्शन थाणे ते असांजी NC कटी पई आहे। उहा NC जेका आहे सा असां कटराई आहे, पर उन खां पोइ बि यानी उहे लिखनि बि हिकु त असां खां उहो पुछनि बि न पिया, NC बि न पिया कटिन। ऐं पुलिस बिल्कुलु हिन वक़्तु ताउन न करे रही आहे। असां SSP ॾांहुं बि जेके आहिनि से वियासीं, पर उते असांखे SSP न मिलिया। उन खां बाद में ASP मैडम दुरे ताबिश साहिबा जेका आहे सा, उन्हनि सां असां मिलियासीं, पर उन बि डायरी ते जेको कुझु नोट करिणो उहो नोट करे छॾियो। ऐं हाणे उनखे एॾा ॾींहं थी विया आहिनि, पर बिल्कुलु ख़ामोशी सादर आहे। ऐं मुतालबो कयूं था असांखे पंहिंजो सामान मिले सर, ऐं असांजो जेको एॾो नुक़सानु थियो आहे असांखे उहो जेको आहे सो वापसि मिले। बाक़ी अच्छा, उन्हनि जूं CCTV कैमराज़ में जेके आहिनि से बिल्कुलु वाज़े फ़ोटो आहिनि सर। उन्हनि जा ईअं बि फ़ोटो जेके फ़ोटोग्राफर जा हूंदा आहिनि, उहे वाज़े बिल्कुलु क्लियर फ़ोटो जेके आहिनि से आहिनि। जेकॾहिं कोई बि ॾिसंदो त उन वक़्तु जेके आहिनि से पकड़िया। ऐं उन में एतिरी ढील जेका आहे सा मूंखे हिन वक़्त ताईं ख़बर न पई आहे त उन्हनि जा फ़ोटो, CCTV कैमराज़ सभु कुझु जेको आहे सो वाज़े तौर ते आहे। पर हिन वक़्तु जेको आहे सो यानी महिरबानी सर, ऐं इंशाल्लाह जेको आहे सो दुआ कयो त इहो जेको आहे असांखे वापसि मिले सर।